आगाह कयो आहे त सिंध में ज़रई पाणी जी खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बि एहतजाज कया विया आहिनि। दरियाई वहकिरा बहितर नाहिनि थी सघिया, जॾहिं त मुल्क जे उतरनि इलाइक़नि समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मॉनसून जी बरसातुनि खां पोइ इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे त दरियाई वहकिरा बहितर थींदा, पर उन जे बावजूदि बरसातुनि बाबति अलर्ट बि जारी कयो वियो आहे। पर सिंध में ज़रई पाणी जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अणलब आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माण्हू एहतजाज बि कनि पिया। आपाशी खाते जो इहो चवणु आहे त बरसातुनि बाबति अलर्ट जारी कयल इलाइक़नि में वाहुनि में पाणी घटायो वेंदो, जीअं बंदनि ते घणो दबाव न पए। इन ई मामले ते टाइम न्यूज़ जा रिपोर्टर्स असां सां गॾु मुख़्तलिफ़ शहरनि मां मौजूदु हूंदा। लाड़काणो मां सीनियर रिपोर्टर निसार खोखर, सखर मां मुमताज़ बुखारी ऐं हैदराबाद मां इम्तियाज़ खोसो बि असां सां गॾु मौजूदु आहे। इम्तियाज़, इन खां अॻु असांखे कोटड़ी बैराज ते जेको दरियाई पेट सुकल आहे ऐं तमामु घटि पाणी इन वक़्तु कोटड़ी डाउन स्ट्रीम में छॾियो पियो वञे, जंहिं सबबु कोटड़ी डाउन स्ट्रीम जे ठठो सिजावल समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पीअण जो पाणी अणलब आहे। दरिया हिन वक़्तु ख़ाली पियल आहे ऐं इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे त हाणे तेज़ी सां जेके बरसातूं पवनि पियूं, दरियाई वहकिरा बहितर थींदा, उनखां पोइ रुगो कुझु अरसे जे लाइ कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी छॾियो वेंदो। निसार खोखर खां शुरूआति कयूं था। निसार, आगाह कजो, हिकु त जुलाई शुरू थी चुको पर अञा ताईं सिंधू दरिया में ओतिरो पाणी नाहे आयो जेको उमूमनि जून महीने में ई अची वेंदो आहे। पर हाणे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातूं बि पवनि पियूं। पूरे महीने में तेज़ बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे त दरियाई वहकिरा ओचितो वधंदा। जी हाँ हमीर, हाँ जेका सूरत हाल आहे उहा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मथे जेको आहे सो बरसातूं बि आहिनि ऐं ग्लेशियर जेके आहिनि उहे बि पिघरिया आहिनि, जंहिंजे करे गिलगित जे जेको चीफ सेक्रेटरी आहे उन त उते अलर्ट जारी कयो आहे त हिते तमामु घणा जेका आहे रोड रस्ता पाणीअ हेठि अची वेंदा ऐं हिकिड़ी पुल बि उते जेको आहे गिलमिट वारी पुल जेका आहे उहा पाणी लोढ़े छॾी आहे। पर असां वटि जेका राइस कैनाल में सूरत हाल आहे, लाड़काणे में जेकॾहिं अचूं था त उन जो जेको मीरवा आहे, सौदो माइनर आहे, हमीरो आहे, घाड़वा आहे, इन समेत जेके असांजूं तमामु 88 शाखूं आहिनि उन्हनि में पाणीअ जी शदीद खोट आहे ऐं माण्हू जेके हिन वक़्त ताईं बेचारो पोखे चुका हूंदा आहिनि सारियुनि जो। ज़ाहिर आहे राइस कैनाल हिकिड़ो ई दफ़ो जेको सो साल में सारियूं पोखजनि थियूं, उन्हनि में पाणी न आहे, जंहिंजे करे अॼु वारह में एहतजाजी मुज़ाहिरो थियो आहे SUPA पारां। त पर जेको राइस कैनाल आहे उन में हिन वक़्तु जेका आहे पाणीअ जी जेका खोट आहे उहा तव्हांखे इहा वॾी ॻाल्हि ॿुधाई आहे त 75% आहे। यानी हिन वक़्तु 13,000 क्यूसिक पाणी हुजणु घुरिजे हा, जेको हिन वक़्तु आहे बि कोन ऐं 2800-2900 मत जेको आहे क्यूसिक पाणी आहे। इहा ई साॻी खोट जेका ॿुधाई थी वञे वरी सखर बैराज ते त उहा टोटल सभिनी बैराजनि जी 48% था चवनि था त इहे हिन वक़्तु जेको आहे सा 22,000 हेठि कोटड़ी डाउन स्ट्रीम में था मोकिलिनि ऐं 55,000 जेको आहे सो उते मथे पाणी आहे। पर जेके ही आहे 7 केनाल आहिनि उतां उन्हनि मां वंड विरछ थिए थी त असांजे राइस कैनाल जे हिसे में जेको पाणी अचे थो, राइस कैनाल जे हिसे में उते सखर बैराज वटां उतां ई खोट आहे, जंहिंजे करे हिते तमामु घणो आहे। ऐं हींअर त जेके आपाशी जा ज़रिया आहिनि उहे ॿुधाइनि था त पीअण जे पाणीअ जेतिरो जेको आहे सो पाणी उन्हनि शाखुनि में असां मोकिलियूं था, यानी ढुक ढुक करे उन्हनि जो बर्ज़बानी इहा ई आहे त उहो मोकिलियूं था त जीअं घटि में घटि माण्हू आबियारी करे सघनि ज़मीनुनि जी ऐं पीअण जो पाणी माल मता खे मिली सघे, एतिरो आहे। बाक़ी सारियाले फसल पोखण जेतिरो या बेचारो पोखण जेतिरो जेको आहे उहा सूरत हाल हिते कोन्हे का। हिन वक़्तु जेका त हिते 60,000 जेको क्यूसिक हुजणु घुरिजे हा पंहिंजे सखर बैराज ते, जेको आहे 30,000 वञी बचियो आहे। 7 केनालनि में उन्हनि जी हू बि वंड विरछ कनि था, जंहिंजे करे उते त खणी 48 या 40% हुजे, पर असां वटि राइस कैनाल में 75% जेको आहे खोट आहे। इहा हिननि मौसमनि में हर साल 13-14,000 क्यूसेक पाणी ईंदो आहे, पर हिन वक़्तु सूरत हाल इहा ई आहे। जी निसार, मैनेजमेंट जो तमामु घणो मसइलो आहे। सखर बैराज जे अगरि राइट बैंक में असां ॾिसूं त राइस कैनाल सभ खां वॾो कैनाल आहे ऐं सखर खां गुज़री शिकारपुर, लाड़काणो, दादू ताईं राइस कैनाल वञे थो। उन पूरे इन जे रीजन में चांवरनि जी पोख थिए थी, सारियालो फसल पोखियो थो वञे। हाणे जॾहिं ओचितो दरियाई वहकिरा पहुचंदा ऐं दरियाई वहकिरा बि वधीक पाणी पहुचंदो त इन खां अॻु आपाशी अमले खे उन मुताबिक़ मैनेज करणु घुरिजे हा, पाणी छॾणु घुरिजे हा, ताकी सखर बैराज में जीअं ई नओं पाणी पहुचे हा। ऐं सिंध में बि मथां ख़ासि करे लाड़काणो कंबर में बि तमामु घणियूं तेज़ बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे त घटि में घटि बेजारो त पोखे वञनि हा हिन महिल ताईं आबादगार। हाणे कुझु अरसे जे लाइ पाणी ईंदो, छा उहो एतिरो अरसो काफ़ी हूंदो त चांवरनि जो थोरो घणो ई फसल जेको आहे उहो तयारु थी सघे?
हमें सूरत हाल इहा आहे कि बरसाती पाणीअ जो जेको आहे सो उहो तमामु जेतिरी बि बरसाति ईंदी उहा हिकिड़ो ॿोॾ वारी सूरत हाल हूंदी ऐं उन जो सारियुनि जे फसल या उन ते जेको आहे सो उहो उन मां ॿेजारो पोखणु या उहो ज़मीनुनि खे ॾियणु छो त उहो अलॻि पाणी आहे। हीउ जेको कैनालनि मां पाणी अचे थो इहो बुनियादी तौर ते घुर्ज हूंदी आहे। आबादगारनि सां जिन सां असां ॻाल्हायो आहे उन्हनि जो इहो इल्ज़ाम आहे त जेके तर जा यानी सखर बिराज वटां उहे इल्ज़ाम आणनि था त जेके माण्हू आहिनि जेको रोड़ीअ ते ऐं ॿियनि कैनालनि ते आहिनि उन्हनि खे वधीक पाणी मिले थो पियो। इहा शिकायत राइस कैनाल जा जेके आबादगार आहिनि उहे खणी करे सखर बिराज ते बि विया ऐं उन्हनि वरी उते जेको आहे सो पाणी वारो वज़ीर जेको आहे सो खुर्शीद शाह उन सां बि मुलाक़ात कई ऐं उनखे बि चयो त बाबा असां वटि पाणी तमामु खोट आहे, साल में हिकिड़ो भेरो ई फसल थिए थो, सारियालो फसल थिए थो। हुननि ॿियनि जेके इलाइक़नि में आहे ॿ टे फसल थियनि था ऐं उन्हनि खे पाणी मुस्तक़िल मिलंदो रहे थो, पर उन जे बावजूदि हिन वक़्त ताईं तदारक न थी सघियो आहे। जॾहिं त हिते सखर जेको बिराज आहे उन ते हिन उन्हनि जे अमलदारनि जो चवणु आहे, इंजीनियरनि जो जेको आबादगारनि खे हुन वर्दी ॾिनी आहे उन्हनि चयो त बाबा पांड लेवल जेका आहे न उहा असांजी मथे अची न सघी आहे, जंहिंजे करे हिन वक़्त ताईं असां उहो पाणी बिराजनि में ऐं कैनालनि में उहो कीअं था ॾेई सघूं। पांड लेवल जेका हूंदी आहे उहा हिन वक़्त जेको आहे सो 198-99 हुजणु घुरिजे। हाणे उहा पांड लेवल उनजी का न थी सघी आहे मथे, जंहिंजे करे पाणी बि नथो अचे ऐं मथां खां पाणी जी खोट आहे। अच्छा तव्हांखे इंट्रस्टिंगली ॿुधायां त कुझु वक़्त अॻु में यानी ॿ टे ॾींहं अॻु में 72,000 क्यूसेक पाणी हुयो सखर बिराज ते ऐं सुठो पाणी हुयो, जंहिंजे करे कैनालनि में बि पाणी पियो। पर अॼु ओचितो जेको आहे सो उहो 20,000 कट थियो आहे, जंहिंजे करे हाणे 50,000 वञी बचियो आहे। त इहा ख़ुदि जेको आहे सो मथां जेकॾहिं पाणी जी जेका ॻाल्हि तव्हां कयो था ऐं रिपोर्ट्स बि आहिनि त मथां ग्लेशियर्स जेके आहिनि उहे पिघरिया आहिनि, त उहो पाणी पहुचण में बि सखर या गुडू ताईं पहुचण में बि जेको आहे सो हफ़्तो घटि में घटि या 8-10 ॾींहं त लॻंदा ई लॻंदा, जंहिंजे करे आबादगारनि जिन ॿिज वठी रखिया आहिनि, जिन जूं ज़मीनूं सुकी रहियूं आहिनि, जिन इन आसिरे ते जेको आहे सो ॿिज वठी रखिया आहिनि ऐं भाण बि तमामु महांगो आहे, भाण वठी रखिया, उन जे बावजूदि पाणी न पहुतो आहे त उहो आबादगार अहिड़ी था कनि त जुलाई महीनो जे करे हलियो वियो त अगस्त में त पाणी असांजे कंहिं कम जो न हूंदो आहे ऐं अगस्त में जेको आहे सो राइस कैनाल जो पाणी हूअं ई घटिजी वेंदो आहे, रोके छॾींदा आहिनि ऐं अगस्त में पाणी खणंदा बि न आबादगार, छो त सारियुनि खे ज़रूरत न आहे हूंदी एतिरे पाणीअ जी। जी मतलब वाटर मैनेजमेंट जो ही सॼो मसलो आहे। आबादगारनि खे वक़्त सिर इतला न ॾिनो वियो, आबादगारनि कर्ज़ वरिता, ॿिज वरितो, पर हाणे उन्हनि खे मना कयो पियो वञे त चांवरनि जी पोखाई न कयो छो जो पाणी नाहे हिन वक़्त बि। राइस कैनाल हिन वक़्त ख़ाली पियल आहे। निसार तव्हां असां सां गॾु ई मौजूदु रहो। इम्तियाज़ खोसो बि हैदराबाद में मौजूदु आहिनि ऐं हैदराबाद में कोटड़ी बैराज ते बि हिन वक़्तु डाउन स्ट्रीम तमामु घटि पाणी छॾियो पियो वञे। KB फीडर में रुगो कराची ऐं ठठो जे लाइ पीअण जो पाणी छॾियो वेंदो आहे, जॾहिं त हैदराबाद जे पासे खां जेके पिन्यारी ऐं फुलेली ऐं अक्रमवा आहिनि उन्हनि मां बि हैदराबाद टंडो मोहम्मद ख़ान ऐं बदीन में जेका ज़रूरत आहे उहा पूरी न पई थिए। इम्तियाज़ आगाह कजो, कोटड़ी बैराज जेको आख़िरी बैराज आहे सिंधु दरिया ते उते बि पाणी जी सभ खां वधीक खोट आहे, या पाणी जी जेका मैनेजमेंट जे हिसाब सां करणु घुरिजे त घटि में घटि बराबरी जी बुनियाद ते सभिनीनि खे पाणी मिलणु घुरिजे, उहो पाणी सभिनीनि खे न पियो मिले। बिल्कुलु अमीर, हैदराबाद में बि छाकाणि त कोटड़ी बैराज जेको आहे सिंधु दरिया जो आख़िरी बैराज सॾियो वञे थो, कोटड़ी बैराज में बि पाणी जो जेको बहिरान आहे उहो बदस्तूर बरक़रार आहे। पाणी जा कुझु वकरा मथी सित ते वधिया आहिनि, उनखां पोइ जेको अप स्ट्रीम आहे उते कुझु पाणी में इज़ाफ़ो बि असांखे नज़र अचे थो, छाकाणि त जेकॾहिं 15-20 ॾींहं अॻु जी असां ॻाल्हि करियूं त कोटड़ी बैराज जो जेको अप स्ट्रीम हो उते 10 खां 12,000 क्यूसेक पाणी मौजूदु हो, पर हाणे जेका अॼु जी सूरत हाल आहे उते कोटड़ी बैराज जे अप स्ट्रीम ते त उते 21,263 क्यूसेक पाणी छोड़ कयो पियो वञे, पर डाउन स्ट्रीम में बदस्तूर अञा ताईं हालत ख़राबु आहे, उते रुगो 263 क्यूसेक पाणी जो इज़ाफ़ो कयो वियो आहे। लाॻीतो 1 महीने खां पाणी जो बहिरान रहियो आहे, इन दौरान 100 क्यूसेक डाउन स्ट्रीम खे पाणी छोड़ कयो पियो वियो। हाणे रुगो हुन में जेको इज़ाफ़ो थियो आहे उहो सिर्फ़ु 263 क्यूसेक थियो आहे। 263 क्यूसेक हाणे मजमूई तौर ते 363 क्यूसेक जेको पाणी आहे उते जेके 4 खां 8 ॿेड़ियूं जेके उते तफ़रीह मार्ग ते माण्हू अचनि था उन्हनि खे घुमाइनि कराइनि थियूं, उन लाइ पाणी जो मुश्किल सां ई कमु अचे थो। सॼो जेको दरिया जो अप स्ट्रीम वारो पेट आहे उहो असांखे वारी जा उते दड़ा वॾा नज़र अचनि था ऐं उते ट्रैक्टरनि ज़रिए जेका वारी आहे उहा बि हाणे उतां खणी थी वञे। सॼी जेका दरिया जो जेको पेट आहे उहो बिल्कुलु ख़ाली आहे। मंज़र जेके आहिनि तमामु ॾुखाईंदड़ आहिनि, छाकाणि त हिन पासे तक़रीबन सियाह जेके आहिनि उहे बि घुमणु अचनि था, उन्हनि जी बि दिलि जेका आहे तमामु घणी ख़राबु थींदी रहे थी पाणी न हुअण करे। पाणी न हुअण सबबु हिते हाणे छाकाणि त इहो पाणी वञी आख़िरी समुंड में छोड़ करे थो
उते जेका ज़मीन समुंड पाए रहियो आहे उनखे बि रोकण में तमामु घणो किरदारु अदा कंदो रहे थो। पर पाणी हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे 663 क्यूसेक जेको पाणी आहे उहो उते जेके 4-8 ॿेड़ियूं आहिनि उन्हनि लाइ कमु अचे थो। बाक़ी समूरो इहो दरिया जो पेट आख़िर ताईं ख़ाली आहे। दरिया जी कंढी ते जेके आबाद माण्हू आहिनि मुहाणा आहिनि जंहिंजो गुज़र सफ़र आहिनि पाणी ते आहे, मच्छी मारीनि था, विकिरो कनि था, उहे बि तमामु घणा परेशान आहिनि। मौसी मदाली जे वर चढ़ी विया आहिनि, उहे बि हाणे हितां जेको आहे आस्ता आस्ता पंहिंजा जेके लाॾाऊ क़बीले सां तालुक रखंदड़ माण्हू आहिनि उहे हितां आस्ता आस्ता ॿियनि इलाइक़नि मां मुंतकिल थी विया आहिनि। अप स्ट्रीम में पाणी जी जेका वापसी आहे त उनखां पोइ जेको साॼे पासे खां कोतड़ी बैराज खां केबी फीडर निकिरे थो उन में हिन वक़्तु ॿुधाए थो वञे त 5535 क्यूसेक पाणी जेको आहे छोड़ कयो वियो आहे। इहो पाणी जाम छोरो थते खां जेको कीजड़ नंद आहे उन ज़रिए इहो पाणी ॿुधाए थो वञे त कराची खे बि फराहम थिए थो। इन में कुझु पाणी में इज़ाफ़ो थियो आहे। गॾोगॾु खाधे पासे खां जेके वाह निकिरनि था कोटली बैराज मां, जीअं अक्रम वाह आहे त हुन में 2020 क्यूसेक पाणी आहे। ओल्ड पुलेली में 6030 क्यूसेक पाणी छोड़ कयो पियो वञे। न्यू पुलेली में 6065 पाणी क्यूसेक फराहम कयो पियो वञे। टिनी वाहन में पाणी जी जेका सूरत हाल आहे उहा तमामु घणी बहितर थी आहे। मुंड में जेको पाणी आहे वॾी मिक़दार में मौजूदु आहे, पर पुछड़ी जा जेके आबादगारनि जी तेल असां शादी लार जी ॻाल्हि करियूं, निंदो आहे, पंगरियो आहे, टंडो बागो आहे, खोजकी बदीन जा कुझु इलाइक़ा आहिनि ॿिया, त उते अञा ताईं सूरत हाल जेका आहे साॻी आहे। उते माण्हुनि जी पुछड़ियूं जेके शाखूं आहिनि पुछड़ियुनि में उन्हनि वटि पाणी फराहम न आहे। अहिड़ी कंडीशन आहे उते हिन वक़्तु आबादगारनि ऐं हारियुनि जी जो उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि खे ज़रई पाणी ज़रई फसलनि लाइ त परे जी ॻाल्हि आहे, पर पीअण लाइ पाणी उन्हनि खे फराहम नथो थिए। उन करे उन्हनि जो जेको माल आहे उहो बि उन खे उते तड़पे थो। छाकाणि त लाॻीतो असां ॾिठो आहे त ज़िलो बचाव कमेटी बदीन पारां बि हैदराबाद में जेकी सीडा जी ऑफिस आहे या लेफ्ट कैनाल बैंक जी ऑफिस आहे उते ई एहतजाज थींदो रहे थो। जेके आरआई रेगुलेटर जा आबादगार आहिनि, छाकाणि त उन्हनि जूं 6 खां 8 शाखूं आहिनि, उन्हनि जो बि चवणु आहे त उन्हनि जी पुछड़ी में छुको पाणी न आहे, त इन करे उहे बि हिते अची एहतजाज कनि था। ज़मीनदार आहिनि जेके 5 खां 8 एकड़ ॿनियुनि वारा, उन्हनि जो चवणु आहे त केतिरे हिसे खां पाणी न आहे। हाणे उन्हनि वटि जेको गुज़र सफ़र आहे उहो हुते काठियूं वधीक विकिरो कनि था, पर हाणे काठियूं बि अणल बि थी वियूं आहिनि। त हाणे आख़िरी उन्हनि वटि पिनण जो सहारो आहे, पिनी वेचारा पंहिंजो पेट पालीनि था। माना साॻी आहे मजबूरी सूरत हाल जेका तमामु घणी ख़राबु आहे। इन्हनि जेके अप स्ट्रीम मां वाह निकिरनि था, हाणे मुंड में पाणी बहितर थियो आहे, पर मैनेजमेंट जेका आहे सीडा जा अमलदार आहिनि या आपाशी जेको अमलो आहे उहो पुछड़ी ताईं पाणी फराहमी खे कीअं थो बणाए। बार बार उन्हनि आबादगारनि हारियुनि पारां एहतजाज कया विया आहिनि त उते उन्हनि जे इलाइक़नि ते रेंजर्स मुक़ररु कई वञे त जीअं उन्हनि खे पाणी फराहम थी सघे, पर उन्हनि जो जेको मुतालबो आहे उन ते बि अञा ताईं को असांखे इम्प्लीमेंट थींदे नज़र न आहे। ऐं डिविजनल कमिश्नर पारां हैदराबाद रीजन में जेके ज़िला अचनि था उते रेंजर जी मुक़ररी जो मुतालबो कयो वियो, उन बि नोटिफिकेशन जारी कयो त हाणे उते रेंजर्स मुक़ररु थींदी, पर अञा ताईं उते इम्प्लीमेंट न आहे थी। इन करे पाणी जेको आहे कुझु ताईं फराहम नथो थिए। हैदराबाद चंदू मोहम्मद खान बदीन या ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उते वरी पीअण जो जेको पाणी आहे उहो बि हिननि टिनी वाहन मां खे फराहम थिए थो। हैदराबाद जा जेके शहरी इलाइक़ा आहिनि उते बि पीअण जो पाणी अकरमवा आहे, चंदू पुलेली आहे, उतां फिल्टर करे जेको आहे शहरनि खे फराहम थींदो रहे थो। पर उते बि हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त माण्हुनि वटि घरनि ताईं पाणी नथो पहुचे। अधो अधु जेका आबादी आहे शहरी उहा बि पाणी लाइ परेशान आहे। ॿाहिराड़ी में हूअं ई जेके शाखूं आहिनि उन्हनि जूं उते पाणी नथो फराहम थिए त इन करे माण्हुनि वटि गुज़र सफ़र लाइ को ज़रियो न आहे बचो। ऐं नई माण्हुनि खे हाणे पीअण जे पाणी जी बि फराहमी उतां थिए थी। जर जो जेको पाणी आहे मुसलसल चमूरी ते लाड़ ताईं खारो पाणी हुजे थो। जर जो पाणी जेको आहे माण्हू लटे कपिड़े लाइ मुश्किल सां इस्तेमालु कनि था, त उहे माण्हू हुते पीअण लाइ उनखे इस्तेमालु नथा कनि, त इन करे मजबूरी आहे माण्हुनि जी। पोइ पैसनि सां पाणी वठनि था या ॿियो को अहिड़ो अल्टरनेटिव हुजे थो, उन सां ई इहो हिननि जो सिलसिलो हले थो। हाणे छाकाणि त बरसातनि जी मौसम आहे त इन मौसम में त पाणी वधणु घुरिजे, पर थोरी घणी बरसाति जेकॾहिं ॾिसंदो आहे आपाशी खातो त यकदमि फौरी तौर ते जेके कैनाल आहिनि वाह आहिनि उन्हनि जो पाणी घटि कयो वञे थो। अॼु त अञा इन्हनि पाणी जो घटि न आहे कयो, पर असांखे जेको आहे कंट्रोल रूम आहे उन जा ज़रिया असांखे ॿुधाइनि था। हाणे बरसातनि जी सीज़न थी आहे त ॿीहर इहे जेके 3 कैनाल आहिनि वाह आहिनि हैदराबाद के जेके हैदराबाद खां वधीक बि पाणी फराहम कंदा, इन्हनि जो पाणी घटि कयो वेंदो। गॾोगॾु जेको केबी फीडर आहे उन में बि पाणी जो छोड़ घटायो वेंदो। ऐं जॾहिं कैनाल्स बंदि कया वेंदा त इहो इज़ाफ़ी पाणी मुमकिन तौरु डेल्टा में छॾियो वेंदो। कोटरी डाउन स्ट्रीम में हिकिड़ो वक़्तु हूंदो त हिते बैराज ठहण खां पोइ बि ख़ुशहाली हुई ऐं हितां जा जेके माहीगीर आहिनि मल्हाह उहे ख़ुशहाल हूंदा हुआ। वॾे अंग में वॾे तादाद में मच्छी पकड़ी वेंदी हुई, पर हाणे सूरत हाल इहा आहे त पाणी नथो छॾियो वञे, जंहिं सबबु डेल्टा हिन वक़्तु
मुकम्मल तौर ते तबाह थी वियो आहे। इम्तियाज़ असां सां गॾु मौजूदु रहो। सखर मां असांखे मुमताज़ बुखारी बि जॉइन कनि पिया। मुमताज़, आगाह कजो, पाणी त ईंदो पर हू अहिड़े वक़्त में ईंदो जॾहिं या त ज़रूरत न हूंदी या वक़्तु तमामु घटि हूंदो। ऑगस्ट ऐं सेप्टेंबर में पाणी अचणु तमामु देरि सां पाणी अचणु आहे। बारिशूं इन वक़्तु पवनि पियूं, ग्लेशियर्स बि जेके उहे पिघिरजनि पिया सिंधू दरिया में ऐं चिनाब ऐं झेलम में बि पाणी ईंदो, छो जो इहे ई टे दरिया इन वक़्तु पाकिस्तान वटि आहिनि। पर जेका बर वक़्तु डिस्ट्रीब्यूशन थियणु घुरिजे हा उहा न थी ऐं सिंध में इन वक़्तु ज़राअत तमामु घणी मुतासिर थी रही आहे। हा जी, बिल्कुलु पाणी जी जेकी सूरत हाल आहे उहा हाणे बहितर थियण ॾांहुं वञी रही आहे, पर सिंध में अञा उनमें बहितरी अचण में कुझु वक़्तु लॻंदो। जेकी हिन वक़्तु सूरत हाल आहे त काल जी भेट में जेकॾहिं 24 कलाकनि में असां ॾिसूं था त 2 खां 2.5 सैकड़ो ताईं पाणी में बहितरी आई आहे। जो गुडू बैराज वटि पाणी हाणे उते बहितर थियो आहे, जॾहिं त सखर बैराज ऐं कोटड़ी ॾांहुं बि पाणी में थोरी मामूली बहितरी आई आहे। पर जेकॾहिं पाण मथे ॾिसूं था त उते वधीक बहितर थियो आहे। त जेको इस्करदू जो टेम्परेचर आहे उन पासे उहो इस्करदू जो टेम्परेचर 36 ताईं वञी पहुतल आहे ऐं उन ई टेम्परेचर दौरान उते कुझु बरसातूं पियूं, जंहिं खां पोइ हाणे जेको तरबेला जे मथां पासे वहुकरो आहे उहो 2,11,700 क्यूसेक थियो आहे, जेको हिकिड़ो सुठो अमाउंट आहे। उनखां पोइ डेम खे हाणे भरणु शुरू कयो वियो आहे। तरबेला डेम हाणे ॿीहर भरजणु शुरू थी वियो आहे, जेको 13 मई ते ख़ाली थी वियो मुकमल तौर ते ऐं रन ऑफ रिवर ते हले पियो कमु। त उते हाणे 2,11,700 क्यूसेक मथे पाणी आहे ऐं हेठि जेको तव्हां छॾियो पियो वञे उहो 1,28,200 क्यूसेक पाणी आहे। इन डेटा खां पोइ असां ॾिसूं था त जेको तरबेला डेम आहे 1420 फुट पाणी उते हाणे गॾु थी वियो आहे ऐं उन सां इहो थिए पियो त जेको हेठि पाणी आहे उन में बि जेको थोरो वाधारो थियो आहे उहो काबुल नदी मां बि थियो आहे। काबुल नदी में बि पाणी जा वहुकरा वधी 40,600 क्यूसेक थी विया आहिनि। उनखां पोइ असां जेकॾहिं डेटा ॾिसूं था त जेको तौसा आहे, तौसा वटां हाणे पाणी 97,263 क्यूसेक सिंध ॾांहुं छॾियो पियो वञे। हाणे अहिड़ी सूरत हाल में इहो लॻे पियो थो कि जेको गुडू वटि पाणी जेको अॼु वधियो आहे, जेको 24 कलाकनि में 3,000 खनि, उहो हाणे 74,519 क्यूसेक थी वियो आहे। हिनजे करे सखर बैराज ॾांहुं बि उहो पाणी कुझु वधायो वियो आहे ऐं सखर बैराज 55,245 क्यूसेक मथां ऐं हेठि जेको कोटड़ी ॾांहुं छॾियो पियो वञे उहो 22,650 क्यूसेक आहे ऐं जेको कोटड़ी बैराज आहे उते 21,263 क्यूसेक पाणी थी वियो आहे। माना जेकी कोटड़ी जी घुर्ज आहे उहा हाणे जेकी खोट वारी आहे उनमें थोरी खोट खे घटायो वियो आहे। जेकी अॻु में वधीक हुई हाणे कोटड़ी जी खोट जेकी 50 सैकड़ो हुई उहा घटिजी 41 सैकड़ो थी वई आहे ऐं जेकी सखर बैराज जी खोट हुई उहा 50 मां घटिजी 48 थी वई आहे। गुड्डू बैराज जी जेकी 71 सैकड़ो हुई उहा 69.3 सैकड़ो ते पहुची वई आहे। माना मामूली बहितरी थी आहे, पर जेको अञा ताईं पाणी जेको पाण वटि जीअं तव्हां इंट्रो में ई ॿुधायो त घुर्ज वारे हिसाब सां ज़रई मक़सदनि लाइ जेको ख़ासि तौर ते साॼो पासो आहे दरिया जो उनखे कापारी नुक़सानु ॾेई चुको आहे। छो त जेको बि घुटकी मां निकिरंदड़ सारियाले फसल जा वाह आहिनि या सखर बैराज मां निकिरंदड़ जेके मुख्य जेके 3 दादू राइस ऐं बैराज आहिनि, कैनाल्स आहिनि, उन्हनि में पाणी न अची सघियो आहे। यानी उन्हनि में या त पीअण जे पाणी जेतिरो छॾियो पियो वञे या खीरथर में जेको आहे उहो बलोचिस्तान जी ज़रूरतुनि वारो पाणी छॾियो पियो वञे। पाणी असांखे इन पासे हाणे थोरो घटिजे पियो। मथां ई मौसमियाती जेके हवाले सां कुझु अकथियूं साम्हूं आयूं आहिनि उहे बि उन लेवल जी पूरियूं न थियूं, छो त अकथी कई वई त 31 तारीख़ खां बरसातूं सिंध में पवंदियूं, पर बरसातूं उहे उन तरह जूं न पयूं। वरी हाणे उहो ॿुधायो पियो वञे त 5 तारीख़ ताईं उहो मॉनसून डेवलप थियो आहे, पर हाणे जेकॾहिं उहो पियो बि त उहो ॾाखिणी सिंध ते उनजो वधीक असरु ॿुधायो पियो वञे थो। जेकी सिंध जो हेठियों पार्ट आहे उनमें वधीक पवंदो पाणी, पर उहो ज़मीनी मुमताज़ तव्हां बि आयो हो इन्हनि पूरी वाटर रिसोर्सिस ते ज़राअत ते बि नज़र रखो था ऐं निसार भी आहिनि असां सां गॾु। हींअर जेका अॻकथी कई पई वञे उन मुताबिक़ बलोचिस्तान जा जेके अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते चांवरनि जी पोखी थींदी आहे या कश्मीर, जैकाबाद, शिकारपुर, लाड़काणो, कंबर शदात कोट जिते चांवरनि जी पोखी थिए थी, पूरी दुनिया में जेके रेन फेड चांवर हूंदा आहिनि उहे थींदा आहिनि, इन्हनि खे बारिशुनि सां उन्हनि जी पोखाई थींदी आहे। असांजी सिंध में हिते ज़रई पाणी जेको आहे इस्तेमालु कयो थो वञे, त मॉनसून सां इन सारियाले फसल खे का मदद न मिलंदी? जी मिली सघे थी, पर असां वटि जेको एग्रीकल्चर पैटर्निंग सर्वे आहे, जेके ज़रई असां वटि पोखी जा जेके तरीक़ा इस्तेमालु था कनि उहे नहरी आहिनि, उहे बरसाती जेको पाणी आहे उनजा न आहिनि। सॼी दुनिया में उहो बरसाती पाणी खे हिकु जॻह ते जमा करे पोइ उतां पाणी उहो उन ज़मीनुनि में ॾिनो वेंदो आहे, छो त जेको मथां पाणी पवंदड़ हूंदो आहे उहो ख़ुदि ज़रायत लाइ कॾहिं हानिकार साबित थींदो आहे जॾहिं हुनजो
टाइम ऑफ स्पेल घणो थी थो वञे त मथां उहो फसल दॿिजी हेठि किरी थो पए, पर उहो पाणी हिकिड़े अहिड़े तरीक़े सां बचायो वेंदो आहे, रिज़र्व कयो वेंदो आहे, जंहिंखां पोइ उहो पाणी जेको आहे बरसाती पाणी वसीले दुनिया जे घटि हिसे में इहो थिए थो। पर जीअं त असां वटि पुराणो हिकिड़ो जंहिंखे असीं चवंदा एग्रीकल्चर पैटर्निंग असां वटि कई नथी वञे, त सॼी दुनिया में हर 10 सालनि खां पोइ ज़रूरी मक़सदनि जे लाइ पाणी जी विर्छ मूजिबि हुनजी पैटर्निंग कई वेंदी आहे। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं असां वटि पाणी हाणे मई में नथो अचे, जून में बि नथो अचे, त हीउ जेको ज़रायत खाते खे असांखे जेको हीअ सारियालो फ़सुलु उहो पोइ ते करणु घुरिजे, ऐं जेको कमांद जो ऐं हुनजो फ़सुलु आहे उनखे बि जेको आहे ताईं मार्च ताईं खणी अचणु घुरिजे, फेबरवरी ताईं। पर असां वटि उहो पुराणी पैटर्निंग आहे। रबीअ जे मुंद में जॾहिं पाणी तमामु घटि आहे त उन वक़्तु असां वॾो में वॾो फ़सुलु कमांद बि पोखियूं था, त उते वॾो पाणी घुरिबल हूंदो आहे। ऐं उनखां सवाइ असांखे जेके ही घुरिबल हूंदा आहिनि, जेके ख़रीफ़ जे मुंद जा पाणी घुरिबल हूंदा आहिनि, उहे बि असांखे उन वक़्तु मिलंदा आहिनि जॾहिं वरी पाणी तमामु घणो थी चुको हूंदो आहे, माना ॿोॾि जी सूरत हाल जे वक़्त में मिलंदो आहे। टाइम जेको आहे वाटर मैनेजमेंट जी ऐं जेको जेके एग्रीकल्चर पैटर्निंग जंहिंखे चइबो आहे उहा पूरी न आहे। इन जे करे असां सॼियूं शयूं जेको आहे मिसमैनेज करे वेंदा आहियूं, ऐं खातनि जी पाण में हिक ॿिए सां कंहिं बि तरह जी असांखे नज़र न ईंदी आहे त उन्हनि पाण में का कोऑर्डिनेशन कई हुजे त उहो उन सां गॾिजी करे ज़रायत खातो आहे, आबपाशी खातो आहे, उहे गॾिजी करे का हिकमत अमली जोड़ीनि, उहा असांखे नज़र न ईंदी। जेका हिकमती अमली जोड़णु घुरिजे, सॼो मामिलो ई मिसमैनेजमेंट जो आहे। सिंध में दरियाई वहकिरा बहितर त थींदा, पर साॼे पासे खां जेको सारियाले फसल वारा मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि उते पाणी खोट सबबि आबादगार हिन दफ़े सारियालो फसल न आहिनि पोखे सघिया। तमामु घटि उतां उपत थियण जा इम्कान आहिनि। मुख़्तलिफ़ ज़िलनि में हाणे आपाशी अमलदारनि जो इहो बि चवणु आहे त जॾहिं बरसातूं पवंदियूं त कैनाल्स खे बि बंदि कयो वियो आहे त जीअं उन्हनि जे बंदनि खे नुक़सानु न पहुचे ऐं घारा न लॻनि। मुख़्तलिफ़ ज़िलनि में पुठी जा इलाइक़ा मुसलसल पाणी खोट खे मुंहुं ॾियनि पिया ऐं आबादगार एहतजाज करण ते मजबूर आहिनि। इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे त 15 ॾींहनि खां पोइ सिंध में घुरिबल पाणी मौजूदु हूंदो, पर तेसीं ताईं आबादगार जेके आहिनि उहे मुसलसल एहतजाज बि कंदा रहिया। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आबादगार जेके आहिनि उहे वक़्त सिर पाणी न मिलण सबबि सरापा एहतजाज पढ़ियल आहिनि।